मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंधमान जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो नेशनल हाईवे जे अथॉरिटी NHA करप्शन सबब जानियूं गिड़कण वारो देव बणिजी वियो। नेशनल हाईवे अथॉरिटी NHA खे बार बार शिकायतूं करण खां पोइ बि मोरो नेशनल हाईवे जो कमु रोलड़े जो शिकार बणियल। मोरो नेशनल हाईवे जे लाइ 3 दफ़ा आयल बजट मिली भगत सबब वॾनि ऑफिसरनि जे पेट में बिना ईत जे हज़म थी वई, जॾहिं त नेशनल हाईवे अथॉरिटी NHA जो डिप्टी डायरेक्टर ताहिर हुसैन सिद्दीकी बजट अचण खां पोइ बि मंज़र आम तां ग़ाइबु आहे। होॾां मोरो नेशनल हाईवे हंधा हंधा टुटल ऐं खॾा हुअण सबब मोरो रोज़ हादसा पेश अचण लॻा आहिनि। ताज़ो ई अॼु पेश ईंदड़ हिकु वाक़िए जा CCTV फुटेज अची विया आहिनि, जंहिंमें साफ़ नज़र अची रहियो आहे त मोरो नेशनल हाईवे जे टुटण सबब हिकु मोटरसाइकिल सवार ट्रालर जे हेठां अची वियो। ज़रियनि मूजिबि पेश ईंदड़ वाक़िअनि जी मोटरसाइकिल सवार जी हिकु ॿांह बिल्कुलु ख़तम थी चुकी आहे। ॿिए पासे नेशनल हाईवे अथॉरिटी इंतिज़ामिया ते अहिड़ा वाक़िआ पेश अचण खां पोइ बि मथे ते जूअं नथी का चुरे। मोरो जे शहरनि सियासी, समाजी, मज़हबी ऐं अदमी तंज़ीमुनि पारां ऐं हिन पेश आयल वाक़िए जे नोटिस वठी नेशनल हाईवे अथॉरिटी NHA मोरो ते केस दाख़िल करण जो मुतालबो कयो आहे।